सिनासी हेडलाइन सां ॾिठियूं तव्हांखे ॿुधायूं त जदीद टेक्नोलॉजी जे दौर में मटियारी जी सुञाणप रखंदड़ हथ सां चाकू ठाहिण वारो कमु ज़वाल जो शिकार बणिजी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मटियारी मां अब्दुल गफूर मला। मटियारी ज़िलो हूअं त हर लिहाज़ खां ॾेह तोड़े परॾेह में मशहूरु आहे, पर हिते टैलेंट जी का कमी मौजूदु न आहे। मटियारी में कमु कंदड़ राज़ा जेके चाकूअ ते कमु कनि था, चाकूअ जो हुनुर पंहिंजी अलॻि हैसियत ऐं सुञाणप रखे थो। मटियारी में राज़ को कमु हिते जा राज़ा कारीगर पंहिंजो मटि पाण आहिनि। मटियारी जे राज़नि कारीगरनि जो कमु कंहिं खां बि लिकियल छुपियल न आहे। मटियारी में न पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तारीख़ी मागनि जो कमु थियल आहे, जिन में सिंध जूं तारीख़ी दरगाहूं, इमाम बारगाहूं, मस्जिदूं, घर, अलम पाक जूं कुबियूं समेत तारीख़ी गेट अॼु बि पंहिंजी सूंहं बणिजियल आहिनि, जी अलॻि सुञाणप रखनि था। अॼु जे हिन दौर में जिते मशीनगिरी अची वई आहे, उन हिसाब सां हिते जे भलोड़ राज़नि चाकूअ जो कमु ज़वाल जो शिकार बणिजी वियो आहे। हिननि जे हथनि जी महिनत जो क़दुरु हाणे नाहे रहियो। उन हवाले सां चाकूअ जे कारीगरनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे ॿुधायो त ॾाढा 7 सालनि खां वठी कंदा अचनि कमु इहो कारीगिंग जो कमु मनवत चाकूअ कमु। हिन में हर शइ मीनार थींदा आहिनि, बंगलनि जूं एलिवेशनूं थींदियूं आहिनि, मस्जिदियूं थींदियूं आहिनि, सभु कमु थींदा आहिनि जेके माण्हू कंदो आहे चाकूअ जो कमु जो। पर चाकूअ जो कमु जो माना हाणे एतिरो माना कोन्हे को रवाजु, जेके आर्टिफिशियल कमु निकिरी आहिनि, ॾियारियूं ऐं इहे सभु माना त पोइ इहे माण्हू लॻाईंदा, पोइ हुनजो कमु रुझान थोरो घटि आहे। पर शौक़ीन माण्हू यहाँ पिया आहिनि, पोइ किथे किथे माना कमु कराईंदा आहिनि, कंदा आहियूं। चाकूअ जे हुनर जो कमु आहे बिल्कुलु जदीद आहे ऐं असांजी घराणो कंदो वियो आहे। दुनिया जी लेवल ते बि थिए थो, जेका बि आहे असुलु शइ आहे उहा साॻी उजागर थिए थी हिते। मुनारा आहिनि, कुबियूं आहिनि, घरनि जूं गुलकारियूं आहिनि, पीलर आहिनि, इहे सभु आइटम जेके माना चाकूअ जो कमु करे सघंदो। जीअं माना भर्त भरिजे कपिड़े ते अहिड़ी नमूने सां साॻियो चाकूअ जो कमु भरिजे। उजरो धणी तारीख़ ॾे थो, बाक़ी जेको सकावती हिसाब सां असांखे उजरो मिले का बि शइ कान्हे असां वटि। चाकूअ जो कमु ते तमामु जजो कयो। ॿियूं साइडूं आहिनि, राणीपुर आहे, खतरो आहे, उमरकोट, कराची ताईं माना परे ॾांहुं असांजो भाउ हूंदो चेलम ताईं हेॾी वियो आहे पंजाब। असांजो इहो कमु मस्जिदुनि जो कमु आहे, मीनार ठाहींदा आहियूं। मुनाफ़ो साईं एतिरो कोन थो मिले, जेतिरो माण्हू ते हलाक थिए थो ओतिरो असांखे मुनाफ़ो कोन थो मिले। चाकूअ जो कमु आहे असांजे बंडा ॾिना थी पियो हले। ॿाहिरिनि शहरनि में दादू, सेवण, हेॾे वॾा ॿिया बि शहर आहिनि, कराची, हेॾे हेॾे असांखे हलनि असांजे वॾनि जा। कीअं आहियूं वियासीं सभु माना करियूं वारा थो कमु, रोटी वोटी या कंहिंखे कोन्हे, सभु जेका बंदा ॾिना थी कमु ईअं आहे। मटियारी जे राज़को चाकूअ जो कमु कंदड़ कारीगर अॼु बि महांगाई जे दौर में फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत, सकावत खातो, कल्चर खातो, ज़िले इंतिज़ामिया मटियारी हिननि हथनि जे कारीगरनि खे को वज़ीफ़ो या संदनि औलाद खे का सरकारी नौकरी ॾिए थी या न। हूअं पंहिंजे वॾड़नि वांगुरु सॼी ज़िंदगी हथ जो पोरियो करे ज़िंदगी गुज़ारी आहे। कैमरामैन ज़ुहैब ख़ासकेली सां गॾु अब्दुल गफूर मला, आवाज़ न्यूज़, ज़िले रिपोर्टर मटियारी।